खाना फरंग हैदराबाद में कुद्दस जे शहीदन जे याद में आलिशान तकरीब रिपोर्ट मंसूर कालरो। खाना फरंग इस्लामी जमहूरी इस्लामी ईरान हैदराबाद के प्लेटफॉर्म दा शोधा कुद्दस जे उनवान हेठ एक अज़ीम आलिशान तकरीब जा इंतजाम किया विया। तकरीब जो मेज़बान डायरेक्टर खाना फरंग हैदराबाद आगा पाटसा साहिब हो, जो पाक ईरान लगापा बेहतर रखण समेत इल्म अदब तारीख़ी सियाहत बाबत रोज़ानो क्लास जी सरगर्मियुनि खे हथी वठाइण में पंहिंजो किरदार अदा कंदो रहे थो। इन प्रोग्राम जो ख़ासि महिमान ईरान जो काउंसलर जनरल कराची मोहतरम हसन नूरिया साहिब हो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में डिप्टी मेयर हैदराबाद सग़ीर अहमद कुरैशी, एडिशनल कमिश्नर हैदराबाद मंजूर हुसैन लगारी, मौलाना इरफान अली इरफानी, मौलाना सजाद अली जवादी, मसूद जमाल खानज़ादा, फ़रहीन मुग़ल, शहजा मोअज़्ज़िज़ीन, वकील, वापारी, आलिम, उस्ताद, शागिर्द, सहाफ़ी, सीनियर सिटीज़न एसोसिएशन जा उहदेदार ऐं औरतुनि जो मख़सूस तादाद शरीक हो। तिलावत कलाम पाक खां बाद में ख़ासि महिमान तौर शरीक समूरनि महिमाननि जी आजिया मोहतरम रज़ा पाटसा तरफ़ां कंदे शिरकत ते संदसि थोरा मञिया। मुक़र्रिरीन लॻभॻि कुद्दस जी आज़ादी, मज़लूमनि सां हमदर्दी, इसराइली ज़ुल्मनि ऐं बर्बरियत जी मज़म्मत कंदे दुनिया खे इंसानी हक़नि जी ज़रूरतुनि, आलमी अमन लाइ कोशिशूं करण ऐं जंग खां नफ़रतुनि जा इज़हार कया। प्रोग्राम दौरान पाक ईरान क़ौमी तराननि खे अक़ीदत सां उथी बीही ताज़ीम कंदे ॿुधो वियो, जॾहिं त स्क्रीन ते फ़लस्तीन जे अवाम मथां इसराइली ज़ुल्मनि ऐं बर्बरियत जा सबूत ॾेखारे आगाही ॾिनी वई, जंहिं में फ़लस्तीनी अवाम अरबनि जी ताक़त हूंदे बि मुसलमान मुल्कनि समेत इंसान दोस्त मुल्कनि जे हूंदे बदतरीन ज़ुल्मनि सां मारे खेनि दरबदर कयो वियो आहे। ख़ासि महिमान जनाब हसन नूरिया पंहिंजे फ़ारसी ख़िताब में, जंहिंजो तर्जुमो करे ॿुधायो वियो त खाना फरंग समेत हैदराबाद जे अवाम जे महिरबानी जिन जे हिन तकरीब रखी ऐं मूंखे मदहू कयो। ईरान ऐं पाकिस्तान जा लाॻापा पाड़ेसी मुल्कनि जे करे अहमियत रखनि था। कुद्दस जो ॾिहाड़ो हिते बि शानदार अंदाज़ सां मल्हायो वञे थो। वतन दोस्त शहीदनि जो एतिराम करणु ज़रूरी आहे। हुन ॿुधायो त शहीद नसरुल्लाह जहिड़े मुजाहिद इस्लाम खे संदसि घर में शहीद कयो वियो, जॾहिं इस्माइल हानिया जेको ईरान जो मोअज़्ज़िज़ महिमान हो, हुनखे जासूसी निज़ाम वसीले खून करे इसराइली ज़ुल्मनि जा रिकॉर्ड क़ाइमु कया विया, जंहिंजो अज़ालो थियणु ज़रूरी आहे। आख़िर में राति जी मानी सां पुरवकार महिमान नवाज़ी कई वई।